अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी। अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर खां आगाह कंदा हलूं त मिठियाणी थाणे जे हथ ॻोठ साबनशाह में बनीअ जे लंघंदा ॿिनि धुरियुनि में झेड़ो। तफ़सीलात मालूम कंदासीं मंसूर मलक खां। जी मंसूर, छा तफ़सीलात आहिनि? जी अनवर, मिठियाणी थाणे जे हद ॻोठ साबनशाह में ॿिनि धुरियुनि अब्बासी ऐं कोरी बिरादरी विच में प्लाट जे फॾे तां झेड़ो थी पियो। डंडा लॻण सबबि हिकु धुर जो शाहनवाज़ पुटु अला उबायो अब्बासी, ॿी धुर जा मोहम्मद आचर पुटु मोहम्मद इसाक़ कोरी, मोहब्बत अली पुटु गुलशेर कोरी, अदनान पुटु निज़ामुद्दीन कोरी शामिल आहिनि। मिठियाणी पुलिस ॿिन्ही धुरियुनि जूं धार इंचूं दाख़िल करे इस्पताल जा लेटर ॾेई मिठियाणी इस्पताल रवानो कयो वियो, जिते शाहनवाज़ अब्बासी जी हालति ॻणती जोगी हुजण सबबि नौशरो फिरोज़ रेफर कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी मंसूर मलक तफ़सीलात खां आगाह करण लाइ। जी नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।